घोटकी जे इलाइक़े डहरकी भरिसां अगवा थियल अॻूणे MPA सरदार शहरयार ख़ान शर जे वॾे पुट जहांगीर ख़ान शर जे अगवा जो केस रेती थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। FIR में अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। शहरयार शर जो पुट डहरकी वेझो बिरोटा वारे इलाइक़े में पंहिंजी ज़रई ज़मीन ते बीठल हो त गुज़िरियल ॾींहुं हथियाबंदनि खेसि अगवा कयो हो, जंहिंखे तक़रीबन 2 कलाकनि बाद बाज़ियाब करायो वियो। अॻूणे MPA सरदार शहरयार ख़ान शर पंहिंजे पुट जे अगवा जो केस रेती थाणे ते दाख़िल करायो, जंहिंमें 8 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे, जिन मां 5 सुञातल ऐं 3 अणसुञातल शामिल आहिनि। फरियादी मूजिब जहांगीर शर 23 जुलाई शाम जो 5 वॻे पंहिंजे ज़रई फार्म ते बीठल हो त मोटरसाइकिल सवार हथियाबंदनि खेनि हकल ॾिनी त मतां सुरियाए हो, अव्हांखे मारींदासीं। जंहिं बाद जवाबदारनि जहांगीर शर खे ॻिची मां पकड़े ज़ोरी मोटरसाइकिल ते वेहारियो ऐं पाण सां गॾु वठी विया। फरियादी FIR में 5 जवाबदारनि जा नाला ज़ाहिर कया आहिनि, जिन में जतोई मोहम्मद मुराद उर्फ टांडाणी, संदसि ॿिए पुट बगन उर्फ बगू, नादिर पुट जतोई ऐं दादू पुट दादू ऐं ख़ैर मोहम्मद, जिन जा मुंहुं खुलियल हुआ ऐं संदनि हथनि में क्लैशनकोफ हुई। फरियादी मूजिब हथियाबंदनि खेनि धमकी ॾिनी त जहांगीर शर खे भुंग ख़ातिर अगवा करे वञी रहिया आहिनि, पैसा ॾेई खेसि आज़ाद करायो, ॿी सूरत में जहांगीर शर खे क़त्ल करे लाश दरिया में फिटो कंदा। फरियादी मूजिब हू हथियारनि जे डप खां ख़ामोश रहिया, जंहिं बाद फ़ोन करे सरदार शहरयार शर ऐं ॿियनि खे इत्तला कयो। बाद में पुलिस भी पहुती ऐं जवाबदार जतोई जे ओताक ते पहुची जहांगीर शर खे बाज़ियाब करायो, जॾहिं त जवाबदार मौक़े जो फ़ाइदो वठी फरार थी विया। FIR दाख़िल करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरदार शहरयार शर चयो त सभिनी जहांगीर खे पंहिंजो बच्चो समझी बाज़ियाब करायो। बिलावल हाउस ऐं ऐवान सदर मां फ़ोन्स आहियूं। फरियाल तालपुर बेराब्तो कयो। पुलिस खे चवां थो रेकी कंदड़नि ऐं सहूलियतकारनि जा बि नाला ॾिना वञनि। वाज़े नाला क्लियर थिया आहिनि, उनमें कोई शर बरादरी जा माण्हू आहिनि 5, बाक़ी 3 अणसुञातल माण्हू आहिनि। सो जहांगीर उहो जॾहिं ॾिसंदो त उहो सुञाणे वेंदो। अॼु 5 नालनि जी ट्रेसिंग थी आहे, जेके पंहिंजे नाला FIR में अची विया आहिनि। बक़ाया 3 नाला जेके आहिनि इंशाअल्लाह उहो बि जल्द खां जल्द उहे बि वाज़े थी वेंदा। DIG नसर अफ्ताब पठान साहिब खे, अनवर खेतरान साहिब खे, DSP अब्दुल कादिर सुमरो साहिब खे, सभिनी खे वरी बि गुज़ारिश कयां थो साईं, हिन जे पुठियां जेके ॿिया हिन सां गॾु CID में आहिनि या जेके हिन जा सहूलियतकार आहिनि, जेके हिन सां राब्ते में आहिनि, महिरबानी करे उहे बि कोशिशि करे मूंखे नाला ॾियो। तमामु पार्टी जा लीडरशिप मूंसां राब्ते में रहिया आहिनि। प्रेसिडेंट हाउस तां मूंखे कॉलूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं बिलावल हाउस तां मूंखे कॉलूं ईंदियूं रहियूं आहिनि, मूंखे तसला ॾींदा रहिया आहिनि, दिलजा ॾींदा रहिया आहिनि। ऐं मैडम आदि फरियाल तालपुर साहिबा जो मां दिलि जे गहराइनि सां शुक्रिया अदा कयां थो। उनजी मूंसां बार बार राब्ते में रही आहे। उनखे हाजी अली संदरदारी साहिब CM हाउस तां बि मूं वटि काला ईंदियूं रहियूं आहिनि। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं जहांगीर ख़ान शर खे बाज़ियाब करायो वियो हो, पर उन वक़्तु हुन जवाबदारनि जा नाला ॿुधाइण खां इनकार कयो हो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त शहरयार शर खे अगवा कंदड़ जवाबदारनि जो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ॾे को फ़ैसिलो रहियल हो, जेको न ॾियण ते सरदार जे पुट खे अगवा कयो वियो। पर हिन हवाले सां शहरयार शर या संदसि बिरादरी पारां को बि मौक़िफ़ साम्हूं नाहे अची सघियो।